सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 22 जाइज़े वारी मश्क 3 ॾोहिटुनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। असां हिन सबक सां 3 यूनिट जी पुॼाणी कंदासीं ऐं हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे त जुज़ा छा आहिनि, उहे कीअं कढिबा आहिनि, मुफ़रद जुज़ा ज़रबी छा हूंदा आहिनि, एकी ॿधी अंग छा हूंदा आहिनि, नंढी आम भञपत ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ छा हूंदो आहे ऐं कीअं कढिबो आहे। हिन सबक में असां थोरो वरजाईंदासीं इन्हनि कंसेप्ट्स खे ऐं उन खां अलावा जेका 3 बाब जी रिव्यू एक्सरसाइज़ आहे यानी जाइज़े वारी मश्क आहे उन खे कंदासीं। असां 3 यूनिट में जेके शयूं पढ़ियूं उन मां यादि रखण वारियूं हीअ आहिनि। हिकु अदद ते जंहिं ॿिए अदद जो खोड़ो लॻे उहो उन अदद जो जुज़ो हूंदो आहे। हर अदद जा खोड़ा उन जा ज़रबींदड़ ईंदा आहिनि। मुफ़रद अदद ते रुॻो पंहिंजो पाण जो ऐं हिक जो खोड़ो लॻंदो आहे, यानी उहो मुफ़रद पहलवान हूंदो आहे। जेको अदद पहिरियनि 6 मुफ़रद अददनि सां वंडिजी वञे उहो मुरकब अदद हूंदो आहे। वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं नंढी आम भञपत जूं ख़ासियतूं जेके यादि रखणु खपनि उहे आहिनि त ॿिनि ग़ैर ॿुड़ी अददनि जी ज़रबपत बराबरि हूंदी आहे वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं नंढी आम भञपत जे ज़रबपत जे। मुफ़रद अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ हिकु हूंदो आहे ऐं उन्हनि जी नंढी आम भञपत ॿिन्ही जे ज़रबपत जे बराबरि हूंदी आहे, या 3 हुजनि त 3 जी। ॿिनि या वधीक अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ कॾहिं बि ॾिनल अददनि खां वॾो न हूंदो आहे। ॿिनि या वधीक अददनि जी नंढी आम भञपत कॾहिं बि ॾिनल अददनि खां नंढी न हूंदी आहे। 3 ॾाॻीतनि अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ हिकु हूंदो आहे। हीअ जाइज़े वारी मश्क तव्हांखे पाण हल करणी पवंदी ऐं मां तव्हांखे सिर्फ़ु हिंट ॾींदुसि त न ही कीअं कबो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो मां इहे सुवाल अंग्रेज़ी में लिखंदुसि ऐं जिते ज़रूरत हूंदी उते मां सिंधीअ में तर्जुमो ॿुधाईंदुसि। पहिरियों सुवाल आहे त ही जेके आहिनि अदद 60 ऐं 250 उन्हनि जा जुज़ा लिखणा आहिनि। राइट ऑल द फैक्टर्स ऑफ 60 and 250। इन खे करण लाइ असां छा कंदासीं, जो सभिनी खां पहिरीं असां ॿिनि खां वठी ऐं अॻियां वंड करणु शुरू कंदासीं जंहिं अदद जा असांखे जुज़ा कढणा आहिनि। ॿिनि खां वठी अॻियां यानी 2 3 4 5 6। पोइ जंहिं अदद जो खोड़ो पूरो लॻे यानी पाछे न बचे त उहो अदद ऐं वंडपत ॿई जुज़ा हूंदा। असां इन्हनि ॿिन्ही खे अददी लिकत ॾेखारींदासीं ऐं अॻियों अदद जेको असां खणंदासीं वंडण लाइ उहो उन्हनि ॿिन्ही अददनि जे विच में हूंदो। जॾहिं सभु अदद थी वञनि पोइ असांखे ख़बर पवंदी त सभु जुज़ा थी विया ऐं सभु जुज़ा असां गॾु लिखी छॾींदासीं। ॿियो सुवाल, राइट फर्स्ट 5 मल्टीपल्स ऑफ 13 and 20। हिननि जा पहिरियां 5 ज़रबींदड़ लिखो। असांखे ख़बर आहे त ज़रबींदड़ जेके आहिनि उहे खोड़ा आहिनि, सो हिते असांखे खोड़नि जो इस्तेमालु करिणो आहे। सो खोड़ा असां लिखंदासीं 1 खां वठी 5 ताईं 13 जा ऐं 1 खां वठी 5 ताईं 20 जा। उहे असांजा पहिरियां 5 ज़रबींदड़ थींदा। राइट ऑल प्राइम नंबर्स बिटवीन 1 and 50। 1 खां 50 ताईं सभु मुफ़रद अदद लिखो। ऐं ॿियो सुवाल आहे राइट ऑल कंपोजिट नंबर्स बिटवीन 30 and 60। सभु मुरकब अदद लिखणा आहिनि 30 ऐं 60 जे विच में। इन जो तरीक़ो इहो आहे जो 1 खां 50 ताईं सभु अदद लिखो जेके बि आहिनि 1 2 3 4 5। उन खां पोइ वंडजण जे चकास जो तरीक़ो इस्तेमालु करे जेके अदद 2 सां वंडजनि था, वरी 3 सां, वरी 5 सां, वरी 7 सां, वरी 11 सां, वरी 13 सां, उन्हनि ते गोल पाईंदा वञो। बाक़ी जिन ते गोल न पवंदो, जेके बचियल अदद हूंदा उहे सभु मुफ़रद अदद हूंदा। मुरकब अदद कढण लाइ पहिरियों ऐं ॿियो तरीक़ो साॻियो करिणो आहे, पर इन में छा थींदो जो जेको इन जे उबतड़ जेके गोल पातल अदद हूंदा उहे मुरकब हूंदा ऐं जेके बचियल हूंदा उहे मुफ़रद हूंदा। Which of the following are divisible by 2, अहिड़ी तरह 3 4 5 10। हिननि मां कहिड़ा 2 सां पूरा वञनि था, 3 सां, 4 सां, 5 सां ऐं 10 सां। हिते मां सवाल हल कोन कंदुसि, मां तव्हांखे जेको आहे यादि कराईंदुसि त मूं तव्हांखे सभिनी अददनि जा कार्ड ॾिना हुआ, उहे कार्ड तव्हां यादि कयो जेके साम्हूं आहिनि। 2 सां 3 सां सभिनी चकास कयो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो जेको आहे उहो वंडजनि था, कहिड़ा नथा वंडजनि।
Find prime factors of the following by division method and tree method. Also write in index form. हिननि अददनि जा जुज़ा मुफ़रद जुज़ा ज़रबी कढणा आहिनि ॿिनि तरीक़नि सां, हिकिड़ो वंड वारे तरीक़े सां ऐं ॿियो वण वारे तरीक़े सां, ऐं उन्हनि जुज़नि खे असांखे सघ वारे तरीक़े सां बि लिखणो आहे। सो हीअ तव्हां यादि कयो त मूं तव्हांखे सेखारिया हुआ त वण जी शाख वारो तरीक़ो हो ऐं वंड वारो तरीक़ो हो। इन्हनि ॿिन्ही तरीक़नि सां तव्हांखे करिणो आहे ऐं उनखे हीअं सघ वारी सूरत में लिखणो आहे। Find HCF and LCM by factorization method and find HCF and LCM by division method. यानी मुफ़रद जोज़ो ज़रबी जे तरीक़े सां ऐं डिघी वंड वारे तरीक़े सां हिन जा वॾो आम पूरो वंडींदड़ इन ॾींहं भञपत जेको आहे उहो करणो आहे। उन तरीक़ो असां यादि कयूं त वॾो आम पूरो वंडींदड़ जॾहिं असां कढियो जुज़ो ज़रबी जे तरीक़े सां त असां जुज़ा लिखिया जेके हिकु जहिड़ा जुज़ा उनखे असां गॾु कयो हुयोसीं ऐं उनखे पाण में ज़रब कयो हुयोसीं त असांखे HCF या वॾो आम पूरो वंडींदड़ मिलियो। अहिड़ी तरह नंढी आम भञपत में बि हिकु जहिड़ा जुज़ा ऐं ॿिया जेके जुज़ा कॉमन न हुआ उनखे असां गॾिजी ज़रब कयो असांखे LCM यानी नंढी आम भञपत मिली। वंड वारे तरीक़े सां असां जेको आहे वंडींदा वियासीं डिघी वंड सां जेसि ताईं असां वटि पाछी ॿुड़ी न पई अचे। इहो तरीक़ो बि तव्हांखे यादि हूंदो। इहो ख़्यालु कजो त जेको आहे कीअं असां वंडींदड़ ऐं वंडजंदड़ खे मटायूं था। ॿियो जेको आहे उहो तरीक़ो LCM कढण जो यानी नंढी आम भञपत कढण जो, उहो बि डिघी वंड वारो इहो आहे त सभई अदद गॾु लिखी उन्हनि खे मुफ़रद अददनि सां वंडिबो वञिबो आहे। वॾे में वॾो उहो अदद लहो जंहिंसां जेकॾहिं 43, 55 ऐं 67 खे धार धार वंड कयूं त पाछी 3, 5 ऐं 7 बचे। हीअ असांजो बयानी सवाल यानी वर्ड क्वेश्चन आहे। सो हुनखे असां लिखंदासीं अलॻि सां त छा मिलियल आहे ऐं छा ॻोल्हणो आहे जीअं असांखे आसानी थिए। मिलियल आहिनि असांखे 3 अदद ऐं उन्हनि जूं पाछियूं यानी रिमाइंडर्स। ॻोल्हणो असांखे छा आहे? वॾे में वॾो वंडींदड़ हिननि टिन्ही जो। प्रोसेस छा थींदो? हाणे छो त वंडींदड़ ॻोल्हणो आहे, वंडींदड़ या हिननि खां नंढो हूंदो या हिननि जेतिरो हूंदो, हिननि खां वॾो कोन हूंदो। हुनजे करे प्रोसेस में असां छा इस्तेमालु कंदासीं? वॾी आम वॾो आम पूरो वंडींदड़ इस्तेमालु कंदासीं। उन जे करे जो असांजो जवाबु जेको हूंदो, जेको घुर्बल अदद आहे, उहो नंढो आहे। असांजे सवाल में पाछियूं बि ॾिनल आहिनि ऐं पाछियूं असांखे इस्तेमालु करणियूं आहिनि। उहो ॻोल्हण लाइ त असां कहिड़नि अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ कढंदासीं। असांखे ख़बर आहे त पाछे जो तालुक वंडजंदड़ सां हूंदो आहे। त असां वटि ही 3 वंडजंदड़ आहिनि, उनजे करे पाछे जो तालुक इन्हनि सां हूंदो। इन्हनि में पाछी शामिल आहे। सो पाछी इन्हनि मां अलॻि कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त असांखे कहिड़े अदद जी वॾो आम पूरो वंडींदड़ कढणो आहे। यानी 67 मां 7 कटींदासीं, 55 मां 5 ऐं 43 मां 3। बाक़ी बचंदा 60, 50 ऐं 40। उन्हनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ असां कढंदासीं त असांखे जवाबु मिली वेंदो। इहो वॾो आम पूरो वंडींदड़ असां कढंदासीं तकिड़े तरीक़े सां यानी तफ़ावत वारे तरीक़े सां। उहो नंढे में नंढो अदद लहो जंहिंखे जेकॾहिं 20, 30 ऐं 45 सां वंड कजे त हर हालत में पाछी 6 बचे। हीअ बि असांजो बयानी सवाल आहे यानी वर्ड क्वेश्चन आहे। हिन में असांखे मिलियल आहे 3 अदद 20, 30 ऐं 45 ऐं पाछी जेका आहे उहा बचंदी 6। ऐं ॻोल्हणो छा आहे? नंढे में नंढो ज़रबींदड़ यानी वंडजंदड़ जेको हिन टिनी सां वंडिजी सघे। प्रोसेस छा थींदो? छाकाणि त असां वटि जेको अदद असां ॻोल्हींदासीं उहो हिननि टिनी सां वंडिजणु खपे। उनजे करे उहो अदद हुननि खां वॾो हूंदो ऐं उन जे करे असांजो जेको तरीक़ो या प्रोसेस हूंदो उहो हूंदो नंढी आम भञपत जो। हाणे पाछी छा लाइ ॾिनल आहे? पाछी असांखे ॾिनल आहे इन लाइ त जीअं जेको अदद आहे उन खे असां पाछीअ सां एडजस्ट करे सघूं। पाछे जो तालुक छा सां हूंदो आहे? पाछे जो तालुक हूंदो आहे वंडजंदड़ सां। वंडजंदड़ असां वटि छा आहे? जेको असां ॻोल्हींदासीं उहो असांजो वंडजंदड़ आहे। सो असां छा कंदासीं? जो सभिनी खां पहिरीं 20, 30 ऐं 45 जो नंढी आम भञपत कढंदासीं। उन खां पोइ उहा जेका भञपत असां वटि ईंदी उन में असां ही पाछी वधाए छॾींदासीं या जोड़े छॾींदासीं त असांखे घुर्बल अदद मिलंदो। यानी हिननि जो जेको आहे 180 थींदो असांजो
LCM उन में असां 6 जेको आहे पाछी जोड़ींदासीं असांजो आंसर ईंदो 186। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।